अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। हलूं था अॼु जी अपडेट। तलाब ड्रामे जी टें स्पेल जी शूटिंग बि वरी तेज़ी सां हली रही आहे दोस्तो। तमामु जल्द टियों स्पेल बि मुकमिल थी वेंदो ऐं हीअ साम्हूं तव्हां पिक्चर्स वग़ैरह बि ॾिसी रहिया हुई। उहे चार दोस्त आहिनि जेको पैगाम खणी हर हिकु वेंदा आहिनि, झेड़ा ख़तमु कयो, पाण में ठाह कयो, इहा फ़साद ख़तमु कयो, क़बीलाई सिंध मां झेड़ा ख़तमु कयो। उन्हनि जी बि शूटिंग पोइ जेको आहे ॿिए स्पेल में तव्हां ॾिठी हुई, उहे बि हाणे तमामु जल्द सीन तव्हांजे साम्हूं ईंदा ॿिए स्पेल में। ऐं तव्हांखे ख़बर आहे हफ़्ते में 5 एपिसोड दुलाब जा अचनि था, त महीने में तव्हां सोचो त केतिरा अची वेंदा। बिल्कुलु दोस्तो, इहो जेको आहे न वॾी स्पीड में ड्रामो हले थो। महीने में 20 एपिसोड ईंदा आहिनि ऐं 20 एपिसोड यानी पहिरियों स्पेल मुकमिल थी वेंदो महीने जे अंदर ई। ऐं ज़बरदस्त माण्हुनि जेको आहे हिन ड्रामे खे पसंदि कयो आहे। दोस्तो, तव्हां सां हिकु ॿी ख़ुशख़बरी बि मां शेयर कंदो हलां। दुलाब जहिड़ो हिकु वॾो सोप सीरियल ॿियो उन तयारु थी रहियो आहे। उन जी जेको आहे कहाणी लिखी पई वञे ऐं अदाकार सिलेक्ट कया पिया वञनि। ऐं उहो जेको आहे वेरनि जी वस्ती बि न आहे, हड़ई हिकु जहिड़ा उहो बि न आहे। ही अलॻि टियों स्पेल आहे जेको ज़बरदस्त ड्रामो आहे। इन जो डायरेक्टर बि VVIP आहे। फ़िलहालु हुननि असांखे इजाज़त नाहे ॾिनी तव्हां सां नाला शेयर करण जी, ऐं तमामु जल्द दोस्तो मां तव्हां सां नाला शेयर कंदुसि। कुझु अदाकारनि जा नाला मूं ॿुधाया आहिनि अजरक इंफो चैनल ते, उते वञी तव्हां ॾिसी सघो था।